अच्छा हाणे हे मां 5-6 क्वेश्चन मोकिलिया परसेंटेज जा। इन में छा हुयो, कंहिंमें परसेंटेज पुछियल आहे ऐं जेको आहे सो कंहिंमें टोटल पुछियल आहे, कंहिंमें पार्ट पुछियल आहे। इहे 5-6 जेकॾहिं तव्हां सही करे था वञो त इन जो मतिलबु आहे तव्हांखे जेका परसेंटेज जी जेकी बेसिक शयूं आहिनि एटलीस्ट उहे कवर थी वियूं। ठीकु आहे, यानी हिन मतिलबु आहे पेपर में जेकॾहिं तव्हांखे स्टेटमेंट ईंदी त आराम सां करे वेंदो। ॾिसो हिकु त तव्हांजे पेपर में यानी तव्हांजे हिन में बुक में इहे न आहिनि। हाणे ॾिसो चए थो मारिया गॉट 60% मार्क्स। हाणे परसेंटेज जी निशानी अची वई। असां जेकॾहिं डेटा लिखूं त इन जो मतिलबु आहे परसेंटेज असांजी 60 अची वेंदी। चए थो इन मिड टर्म टेस्ट इफ़ शी ऑब्टेन्ड 420 मार्क्स, जेकॾहिं उन 420 मार्कूं खयूं त हाणे इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे टोटल मार्कुनि जो 60% चवंदा न, 50% माना अधु, 60% माना अधु खां थोरो वधीक, त हेतिरियूं मार्कूं थियूं त हे ऑब्वियसली पार्ट आहे। ऐं हिते चयल बि आहे त फाइंड दी टोटल। ठीकु आहे, सो टोटल हे थी वेंदो। हाणे परसेंटेज इज इक्वल टू पार्ट अपॉन टोटल इंटू 100। हिकिड़े स्टूडेंट मूंखे सॉल्व करे मोकिलियो, उन जेको त हे डेटा न लिखियलु हुई, ॿियो हे फार्मूलो न लिखियलु हुयो। तव्हां फ़िलहालु डेटा बि एनियाओ लिखंदा ऐं फार्मूलो बि लिखंदो, इन सां तव्हांजी ग़लती न थींदी। हाणे असां ॾिसंदासीं जेका शइ मिलियलु हूंदी उहा असां पुट कंदा वेंदासीं। ॾिसो परसेंटेज जी जॻह ते असां छा लिखंदासीं 60। ठीकु आहे, उनखां पोइ टोटल जी जॻह ते छा लिखंदासीं टी लिखंदासीं, छो जो टोटल असांखे मिलियलु न आहे। पी जी जॻह ते छा लिखंदासीं 420 मल्टीप्लाइड बाय 100। हाणे तव्हांखे ख़बर आहे फार्मूलो रीअरेंज थींदो, टी हेॾे अची वेंदो ऐं 60 हिते अची वेंदो, यानी कि टी इज इक्वल टू 30 ऐं 60 पाण में जॻह बदिलाए छॾींदा। ठीकु आहे, इहो तव्हांखे बार बार सम्झायो आहे, हाणे एक्सप्लेन करण जी ज़रूरत न आहे। अच्छा, कुझु स्टूडेंट चवंदा सर सिर्फ़ु असांखे कैलकुलेशन में प्रॉब्लम थिए थी, सो कीप द थिंग सिंपल। तव्हां छा कंदव, हे हेठि ज़ीरो आहे न, इहो हिन ज़ीरो सां कटियो या हिननि मां हिकु ज़ीरो सां कटियो, जंहिंसां वणेव कटियो। मिसाल मां हे ज़ीरो हिन सां कटे छॾियुमि। हाणे 6 जो खोड़ो ॾिसो, हेठि बचियो 6, मथे बचियो 42। हाणे हिन मतिलबु आहे कटण जो मतिलबु आहे हिते ज़ीरो न आहे, हिते बि ज़ीरो न आहे, मथे 42 बचियो आहे, हिते 6। 6 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 7 दफ़ा। हाणे टी इज इक्वल टू ॾिसो हेठों हिकु बचियो आहे, वंड करण जी ज़रूरत न आहे, मथों 42 बि कटिजी वियो, ज़ीरो बि। ठीकु आहे, हाणे हिन जो मतिलबु आहे 7 ज़रबिया 100 बचियो आहे, छा थी वेंदो 7 ज़रबिया 100 700। हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। हिन जो मतिलबु आहे टोटल मार्क्स हुयूं 700। मारिया उन्हनि मंझां घणी मार्कूं खयूं 420 मार्कूं, जेका टोटल मार्क्स जो घणो बीहनि पियूं 60% बीहनि पियूं। हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। ठीकु आहे, हाणे नेक्स्ट जेको क्वेश्चन आहे उन ते हलूं था पिया। इहे जेके 5-6 ॾिनल हुआ सभु तव्हांखे 1 बाय 1 सॉल्व कयां थो। अॼु मां कोशिशि कंदुमि डिस्काउंट वारा ॾिसो हिन महिल ताईं कंहिं तव्हांखे न करे जेको आहे सो कंहिं घटि छोकिरनि जेको आहे सो करे मोकिलिया आहिनि। डिस्काउंट वारा ऐं परसेंटेज वारा इहे बिल्कुलु तव्हां सॉल्व कयो। मां कोशिशि कंदुमि अॼु आख़िरी ॾींहुं कयूं था परसेंटेज खे, ऐं हिन खे 8 ताईं मां चेक करे वेंदा थो, 6, 7, 8। जेकॾहिं सभु तव्हांजा क्लियर आहिनि त सुभाणे खां पाण इनशाअल्लाह जामेट्री शुरू कंदासीं। जामेट्री वॾी इंपॉर्टेंट आहे, हिन महिल ताईं रहियल आहे। एंगल्स, ट्राइंगल्स, एंगल्स जूं टाइप्स, ट्राइंगल जूं टाइप्स, क्वाड्रिलेटरल जूं टाइप्स, ऐं सभिनि खां वधीक जेके पेपर में क्वेश्चन ईंदा आहिनि एराज़ी या एरिया माप करणु, पैरामीटर माप करणु। ठीकु आहे, एहातो माप करणु, इहे खोड़ सारियूं शयूं आहिनि हिन में टर्म्स आहिनि जेके असां सिखंदासीं कीअं सॉल्व कबियूं आहिनि।